मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मुंहिंजो सुवाल न साईं, अल्लाह ताला असांखे न ॿुधंदो, छो न ॿुधंदो? छो न ॿुधंदो? न साईं, गुनाह करियूं असां घणा गुनाह करियूं, अल्लाह ताला नेकिन जी ॿुधंदो न? अल्लाह ताला नेकिन जी ॿुधंदो, असांजी कॾहिं ॿुधंदो? त हे ग़लति ज़ेन आहे, ग़लति खोपड़ी आई आहे। अल्लाह ताला ॿुधंदो, अल्लाह ताला गुनाहगार जी न ज़्यादा ॿुधंदो आहे। मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आयो न, थोरो मां मफ़हूम थो ॿुधाए छॾियां, तफ़सील सां थोरो मूंखे ज़हन नथो अचे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछा कयो, या अल्लाह, हिकिड़ो नेक बंदो हुजे ऐं हिकिड़ो गुनाहगार बंदो हुजे, ऐं नेक तोखे सॾे ऐं गुनाहगार बि सॾे, ज़्यादा या अल्लाह जवाबु कंहिंखे घणो ॾींदो आहे? ज़्यादा जवाबु कंहिंखे ॾींदो आहे? त अल्लाह ताला फ़रमायो त नेक जंहिं टाइम मूंखे सॾींदो आहे न, पोइ नेक जे आॾो पंहिंजी नेकी पई हूंदी आहे। नेक जे आॾो तमामु पंहिंजूं निमाज़ूं, उहो पंहिंजी निमाज़ुनि खे ॾिसंदो आहे, उहो पंहिंजे तमामु घणे तवजुद खे ॾिसंदो आहे, रोज़नि खे ॾिसंदो आहे, हज खे ॾिसंदो आहे, पंहिंजी परहेज़गारी खे उनखे ॾिसी करे पोइ मूंखां घुरंदो आहे। पोइ उनखे मां चवंदो हा, हाणे जेको ए बंदि जेको घुरणो थी घुर, उनखे हिकिड़ो दफ़ो जवाबु ॾींदो आहे, जेको घुरणो थी घुर, जेको नेक बंदि हूंदो आहे। या अल्लाह गुनाहगार, अल्लाह ताला फरमाए उनखे 2 दफ़ा जवाबु ॾींदो आहे। उनखे 2, छाजे करे? त उन वटि का शइ बि न हूंदी आहे, हुनखे नेकी कुझु बि न हूंदी आहे, हो ख़ौफ़ करे डिॼी करे चवंदो आहे त अल्लाह ताला किथे पकड़ त न कंदो, ऐं उन डायरेक्ट ज़ेन जेको हूंदो आहे उहो माॾे हूंदो आहे त नेकी कुझु बि न आहे मुंहिंजी। त अल्लाह ताला फरमाए उनखे 2 दफ़ा चवंदो आहियां, हे बंदा, छा तोखे खपे, तोखे छा खपे? हे मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां कलाम कयो। त असांजा माण्हू न साईं, अल्लाह ताला साईं मुंहिंजी न ॿुधंदो, मुंहिंजी न ॿुधंदो, मां ॿियनि वटि वञा थो, उन्हनि खे फ़रियाद थो कयां, मुंहिंजे लाइ दुआ जेका कयो। हा, नेक माण्हू खां दुआ कराए सघो था, इहो सही आहे, साहिबनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कराई, ताबईन बि जेको आहे साहिबनि खां कराई, इहो साबित आहे। पर इहो तव्हांजो ज़हन न हुजे त को अल्लाह मुंहिंजी न ॿुधंदो, न, अल्लाह ताला ॿुधंदो। मां जिते बि मौजूदु हुजां, मां जिते बि शहर में वेठो हुजां, जंगल में वेठो हुजां, तमामु वॾे मुल्कनि जे अंदरि, बिल्डिंगनि जे अंदरि वेठो हुजां, सभु इंसान सुता पिया आहिनि, कंहिंजी बि अखि न आहे खुलियल, ऐं जेकॾहिं अगरि मां वेठो आहियां, अल्लाह मां सां मौजूदु आहे। ए क़ुरान तालीमात ॾिनी, वहुव माकुम ऐनमा कुंतुम, ए बंदा जिते बि तव्हां आहियो, ईअं अल्लाह ताला न फरमाए बसि तव्हां मके में अचो, बसि उते मां ॿुधंदो, मदीने में अचो उते मां ॿुधंदो, न न, अल्लाह ताला फरमाए वहुव माकुम ऐनमा कुंतुम, दुनिया जी कहिड़ी बि कुंड में अंदरि लिकियल हुयो, समंदर जे अंदरि हुयो, पहाड़नि जे अंदरि लिकियल हुयो, सुरंग जे अंदरि, घरनि जे अंदरि जेको आहे कमरनि जे अंदरि लिकियल हुयो, नंढियूं कोठियूं आहिनि, वहुव माकुम ऐनमा कुंतुम, जिते मौजूदु हुयो न, अल्लाह तव्हां सां मौजूदु आहे, अल्लाह तव्हां सां मौजूदु आहे। पोइ अल्लाह ताला तमामु वॾे शुबात खे अल्लाह ताला ख़तमु कयो। अल्लाह ताला फरमायो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, केतिरो तव्हांजे वेझो आहियां। अल्लाह ताला फरमायो तव्हांजे साह जी रग केतिरी परे आहे, तव्हांजे साह जी रग तव्हां केतिरो परे आहे? साह जी रग इंसान खे तमामु घणो वेझो आहे। हे गर्दन, गर्दन, हिन गर्दन में अंदरि साह जी रग आहे। अल्लाह ताला फरमायो इन खां बि वधीक मां तव्हांजे क़रीब आहियां। हाणे अल्लाह खां घुरो, हे अल्लाह ताला शुबात ई ख़तमु कया त को गुनाहगार जी मां न आहियां ॿुधंदो। गुनाह जेकर थी वञे न, पोइ बि अल्लाह खां मायूस न थियो। दुनिया जो को निज़ाम न आहे त को वॾेरो आहे हो मूंखे माफ़ न कंदो, अल्लाह वटि इहे कानून न आहिनि। हे इंसाननि जेके नाशा अगरि कंहिंखां अगरि ग़लती थी वञे त को कंहिंखे माफ़ कंदा ई न आहिनि। हे इंसाननि जो जेको तरीक़ो आहे, अल्लाह जो कानून ई मुख़्तलिफ़ आहे, अल्लाह जो कानून ई मुख़्तलिफ़ आहे। गुनाह थी वञे न, हिकिड़ो दफ़ो थी वञे न, अचो अल्लाह जी दर ते, अल्लाह ताला माफ़ कंदो। ॿीहर थी वञे न, अल्लाह ताला माफ़ कंदो। छाजे करे? 3 गुनाह थी वञे न, अल्लाह माफ़ कंदो। 100 मरतबा जेकॾहिं अगरि गुनाह ॾींहं में थिए थो, 100 मरतबा तौबा कयो, अल्लाह माफ़ करे थो। हा, हे हदीसुनि मां साबित आहे। हा, हे अल्लाह ताला पंहिंजी रहमत ज़ाहिर कंदो आहे। हिकिड़ो साहिब या रसूलल्लाह असां कंदा, तव्हांजे एॾो वेठा आहियूं त हिकिड़ी कंडीशन आहे, असां वञूं था त पोइ कंडीशन असांजी चेंज थी वञे। अल्लाह जी नबी फरमाए तव्हां इंसान आहियो, फ़रिश्ता न आहियो, कंडीशनूं चेंज थींदियूं, नमाज़ ईंदो, सॼो ध्यानु अल्लाह ॾे।
हितां जीअं निकिरंदो पोइ सॼो तव्हांजो ध्यानु औलाद ॾे, कारोबार ॾे, छाजे करे तव्हां इंसान आहियो। अगरि जेकॾहिं इहे ख़्यालात न अचनि त पोइ तव्हां फ़रिश्ता थी वञो, फ़रिश्ता। चई साईं गुनाह थी वञे, अलाह जे नबी फरमायो गुनाह थी वञे फौरी तौरु तौबा कयो। या रसूल ॿीहर गुनाह थी वञे, अलाह जे नबी फरमायो वरी बि गुनाह कयो, तौबा कयो, गुनाह न वरी बि जेको तौबा कयो। हिकिड़ो साहिबी या रसूल नॉर्मल नंढो जेको सगीरा गुनाह थी वियो आहे, अलाह जे नबी फरमायो फौरी तौरु नेकी कर। गुनाह थी वञे न फौरी तौरु नेकी पोयां लॻाए छॾियोसि। नेकी छा कंदी, नेकी उनखे गुनाह खे ख़तमु करे छॾींदी। नंढो गुनाह थी वञे न फौरी तौरु का न का नेकी पोइ लॻाए छॾियोसि। अगरि गुनाह थी वञे दिलि जे अंदरि हया पैदा थिए, दिलि जे अंदरि हया पैदा थिए ऐं शर्म थिए त या अल्लाह हे मां गुनाह कीअं कयो आहे। को बि गुनाह थी वञे, मसलन तौरु अल्लाह माफ़ करे शराब कंहिं बंदे पीतो, कंहिं कूड़ ॻाल्हायो, कंहिं कंहिंजा पैसा खाधा, गुनाह थी वञे न पोइ दिलि में हया पैदा थिए, दिलि में शर्म पैदा थिए। हे तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजे दिलि जे अंदरि ईमान मौजूदु आहे। जेकॾहिं अहिड़ी कैफ़ियत अचे गुनाह करण खां बाद में पोइ मज़ो न अचे ऐं शर्म महसूसु थिए त यार मां कीअं हे गुनाह कयो आहे, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजे सीननि जे अंदरि कुझु ईमान साबित अञा ताईं बीठो आहे, कुझु ईमान अञा ताईं साबित बीठो आहे। त जेको न हर टाइम रुजू इल्लाह थियूं, माफ़ी केरु अल्लाह ॾींदो, कोई आम बंदो न ॾींदो। जीअं अल्लाह पैदा कयो आहे न गुनाहनि जी माफ़ी बि उहो ई ॾींदो। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।